जमालपुर ख़ास में गुरबत के मात ॾेई बीमार मुड़ुस जो इलाज ऐं ॿारनि जो पेट पालींदड़ औरत शमशाद नोएड़ी रेड़ी हलाए हिम्मत ऐं हौसले जो मिसाल बणिजी वई आहे। पाक कॉलोनी जी रहवासियुनि शमशाद नोएड़ी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेड़ीअ ते आचार खपाए घर जो ख़र्चो हलाए थी। संदसि चवणु आहे त मुड़ुसु ड्राइवर हो, जंहिंजे हथ ऐं पेरनि में फट थियण बाद मालिकनि नौकरीअ मां कढी छॾियो हो। जंहिं त वक़्त सिर इलाज न थियण करे हू हाणे बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। मसमात शमशाद जो चवणु आहे त शहर जी घिटियुनि में रेड़ी हलाए रोज़गार करण ते माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कनि था, पर हूअ माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे पुठी ॾींदे हलाल रोज़ी कमाए पंहिंजे मुड़ुस जो इलाज कराइण समेत बच्चन जो पेट पाले थी। पेशेवर ड्राइवर है। क्या नाम है? रसूल बश्क। मगर साहब तो वो तपेदार है, वो कभी कहता है तो भाई तुम निकल जाओ, उसके हाथों में दाने निकलते हैं और टांगों में दर्द रहता है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।